अलस्तो बि रब्बिकुम जॾहिं कन पियोम कालू भला कल्ब से तॾहिं तित चयोम तहीं वेर कयोम वचन वेड़ी चंदसि। सजणो, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जिते अज़ीम सूफ़ी ऐं इंसान दोस्त आहे, उते हिकु सचो वतन परस्त बि आहे ऐं सो बि एतिरो जो दीन इस्लाम मां वतन परस्ती जा बुनियाद ॻोल्हे थो लहे ऐं वतन दोस्ती जो इहो बुनियाद क़ुर पाक मां ॻोल्हे थो लहे। त जॾहिं रूह पैदा कया विया तॾहिं अलाह ताला उन्हनि खां पुछियो अलस्तो बि रब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? ऐं चयऊं कालू भला, बेशक तूं असांजो रब आहीं। हा बेशक। इहो सुवाल त ख़ल्क़नहार इंसानी रूहनि खां ख़ल्के उन खां पोइ पुछियो। तॾहिं अञा धरती बि कान हुई ऐं पोइ चवनि था त इहो वचन जंहिंमें धरतीअ ते उन्हनि जनमु वरितो आहे इंसाननि, उहा ई उन्हनि जी जनम भूमि थी। ऐं लतीफ़ साईं ॼण मारीअ जे कालब में फरमाइनि पिया त मूं इहो वचन पंहिंजे क़ौम ऐं धरतीअ वारनि सां कयो हो, जंहिंजो निभाउ मुंहिंजो फर्ज़ु आहे। सजणो, ही वतन दोस्ती जी वॾी तशरीह आहे त जंहिं घड़ीअ इंसान इहो बि न ॼाणे त मां छा आहियां, केरु आहियां, उन महिल खां ई वतन जे इश्क जो हुनजो वतन जो इश्क हुनजे ॼण त सुकीअ में हुनखे मिली वियो। ऐं कमाल असांजे भिटाई जे सोच जो आहे जो इंसान खां ख़ुदा जे पुछियल पहिरीं सुवाल खे वतन जे पाक मिटीअ सां ॻंढे छॾे ऐं चयो त वतन जी हुब ई माण्हूअ जे मज़हब जो पहिरियों नुक़्तो आहे। असां त अञा ताईं मारी जी ज़ात ॻोल्हण में सरगर्दान आहियूं त मारी केरु हुई। यारो, छा एतिरो काफ़ी न आहे त मारी सिंधियाणी हुई? जे लतीफ़